काफिला न अड़ी गुस्ताखी न कजाए खैरा सा इहो जुल्म अबो औरतुन ते करे सको था पर खैरा सा गुस्ताखी न। हां जेकॾहिं ईअं हथ हिकिड़ो बि खणी न मोटे त पोइ खैरा पाण खे झीर ॾेई सिधो थाणे ते वञी टंगराईंदई। तूं छा थी सम्झे त मूसा खान ते रिपोर्ट कंदी ऐं मां अंदरि वेंदुसि? रहिस मूसा खान त खून जे केस में बि अंदरि न आहे वियो त पोइ तूं केरु थींदी ऐं मूंखे अंदरि मोकिलण वारी? मां त खैरा आहियां खैरा तो जहिड़े अण घड़ियल वॾेरनि खे त मां सुधारे सघां थी। हिक लपाट त छा तूं रुगो मूंखे आङुर तलाए ॾिसो पोइ ख़बर पवंदई रहेस त खैरा जो असुल रूप छा आहे। खैरा तोखां इहो हिसाब ज़रूरु वठंदुसि पर मुनासिब वक़्तु छॾे। रहेस कॾहिं भुलिजी बि खैरा सां न खौंसजांइ। हा छा फलाए पाण खे साड़े बि सघई थी तो जहिड़े खे मारे बि सघई थी इहो ज़हन में रखजांइ। हा जंहिं ॾींहुं बि खैरा सां खौंसे न उन ॾींहं खां पोइ चूचड़ी त छा पर पूरे दोज़ख जी बाहि न ॿारियां त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। खैरा हा बसि खैरा जे सिर ॾांहुं खैर करे वॾो आयो आहे खैरा खे धमकाइण वारो। खैरा अज जे तू न हुजी आ त असीं पंहिंजो इद्दत पूरो न करे सघूं आ। हवेली मां अॻे ई तड़जी वञूं आ। मासी तुंहिंजो इहो थोरो असां ज़िंदगी भर लाहे कोन सघंदासीं। जीजा तव्हां परेशान न थियो खैरा जे सिर ॾे खैर हुजे खैरा आख़िरी दम ताईं तव्हांजे लाइ पाण पतोड़ींदी बाक़ी जीजा क़िस्मत जे लिखे खे त खैरा बि टारे नथी सघे। शायदि मुंहिंजी का नेकी कम अची वई तो जहिड़ी साहेड़ी। ओ जीजा गुनाहगार न कर मां तव्हांजी बानी आहियां खिदमतगार आहियां बाक़ी हाणे साहेड़ी चई मांखे गुनाहनि में गर्क न कर। मासी ये तुंहिंजा असां मथां एहसान आहिनि। ॾिसो जीजा जेकॾहिं अॻिते मूंखे मासी चई या इहे हथ जोड़ियई त खैरा वरी हिते न ईंदव। जीजा खैरा तव्हांजी बानी आहे मूंखे अर्ज़ु न हुकुम कंदव त मां ख़ुशि थींदसि। खैरा पोइ हुकुम इहो आहे त पंहिंजे हथनि सां असांखे चांहि पीआर। खैरा जे सिर ॾे खैर हुजे खोड़ चाहियूं जीजा खोड़ चाहियूं हाणे थी हाणे। गोठाणनि जो त अलाह वाही आहे तोखे पेर खोड़ण ॾींदा या अलाह तड़े कढंदई। जन्नत जिन हक़ सच चवण खां परहेज़ कईसूं त बची वेंदासूं। मूसा खान खपंदी मोर बाबा जी मिल्कियत सा हुनखे मिली वई। बाबा इतां कुछ पैसा तू भी खणी अच। पैसा न खपन खैर खपे खैर। मूंखे त इहो डप आहे त मूसा खान किथे पिणे जूं टंगू भञी न मोकिले। पानी दे। रईस मूसा खान को मौके को दिन से मुझे टंगू भञे। मूसा खान खां बची वे न त आचार वारा तुंहिंजो ज़रूर टंगू भञदा। बदो न दी कर फिलहाल तो बरमोह करे विया हलिया जॾहिं मोटंदा न पोइ सोचींदासूं। बाबा चाचे आचार वारा किथे वञी वेठा आहिनि? तू नागन के चाचो तो चई जिन मोर माण्हू मारियो आहे मोर मुझे न थियो हुजे त साह पी छॾियां। ॻाल्हि ॿुध तोखे पूरी पक आहे त रईस खे आचार वारनि मारियो आहे? जन्नत मूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो या न बि ॾिसां न त बि मूंखे पूरी पक हुई त आचार्य खानो खां वधीक भोतारे ॿियो कहिड़ो दुश्मन हो। मूसो बि पंहिंजे भाउ जे मौत लाइ हर वक़्तु तस्बीह ते पियो सोरींदो थी सघे तो उन ई मारियो हुजेसि। मूसा खान खां भोतार बाबा ॾाढो ॾाढो मार पए न जब्बार वारनि खे रुगो तकड़ करे हुननि जी माई न मारी न त ठाह थी वञे।
ॿियो को बि भोतार बाबा जो अहिड़ो दुश्मन कोन हो जो भोतार बाबा ते वार करे हा। ॿुध भला जबार वारनि जी ख़बर पई त किथे आहिनि कहिड़े हाल में आहिनि? जनत इन कमीननि जो मुंहिंजे अॻियां नालो न वठि इन्हनि जी त मूंखे हाणे शिकिल बि नथी वणे। जन आचर खानू वारनि खां बची विया त मुंहिंजो वाइदो आहे तोसां मूंसां खाल खे चुरत बि करे इन्हनि खे आऊं माराईंदुसि आऊं। ख़ैर घुर ख़ैर, एतिरा मुड़ुस माराइण खां पोइ बि अंदरि कोन ठरियो अथई, अञा बि चुर्च करे मुड़ुस माराईंदे। जनत जेको न मोर हो उनखे दुश्मन न बख़्शियो, जंहिंजे लाइ सॼी ज़िंदगी दुआऊं घुरंदोसि। हाणे जॾहिं मुंहिंजे लाइ 2000 माण्हू मारिजी वञनि न, हिन दिलि ते को बि असर कोन पवंदी। पुत्र नंढे साधक जो पीड़े वठी वञे त खानू हुनखे काथे वठंदो रोलाईंदो पिनाईंदो? बाबा खानू जो ज़ोर आहे त नंढे खे वठी अच। पुत्र अजायो नंढड़े ॿार खे दर दर जा पियो धिका खाराईंदे न बन खानूअ सां मिल राय ख़ालिद खे वापसि वठी अचिजांइ। पुट वापसि ईंदे न? जे बाबा छॾियो त पिणी आहे खर दिमाग़ ऐं हुन जूं टंगूं न लोह जूं, केतिरो तूं हुन सां रोलंदे? खानू ज़िद बि करे तॾहिं बि नंढड़े खे वापसि वठी अचिजांइ। कोशिशि कंदुसि अदा, पोइ निकिरण जी करे देरि थी वेंदई। ठीकु आहे अचो पुट। लाल कड़ी खबर आंदी थी? शिकार मैदान में अची चुका है। केड़ा केड़ा जबार ऐं मज्जू पंहिंजे ॻोठ तरफ़ वञनि था। पहुची वेंदुसि। वञो जे अॻु वठंदो त पहुची वेंदो, पर जे हुननि स्पीड वरिती त मुश्किल आहे। काफ़ी आहे, बसि कमु हली वेंदो। जे शिकार हथ आया अञा बि वधीक ॾींदुसि।
बाबा हिते हूंदो आहे? हिते हूंदो ज़रूर आहे, पर कुछ टाइम लाइ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीक आहे, खैरियत? हिते काॾे आऊं? तो बाबा मिलण तो सना चा। अरे मुंहिंजा बाबला। भोतार साईं परेशान पिया ॾिसिजो, वरी कहिड़ो सुट मुंहिंजो आहे। मिल्क जी देग मथां ॿ नांगड़ियूं वेठियूं आहिनि पारे लाइ। भोतार साईं तव्हां त वासिंगन जा ई वात चीरे छॾिया, पोइ हे नांगड़ियूं तव्हांखे छा कंदियूं? नांगड़नि जी बुढ़ी चिथण में देरी न कया हा, पर उनखे खीर पीअण लाइ हिकु जोगण वधे थी। भोतार साईं मां कुझु सम्झुसि न। मिल्कियत जी टिजोड़ी जंहिं कमरे में आहे, भाॼायूं उन कमरे में इद्दत लाइ वेठल आहिनि। पोइ परेशानी छा लाइ भोतार साईं? 2.5 महीननि में इद्दत ख़तम थी वेंदी। कमदार 2.5 महीना त छा, हाणे हिकु ॾींहुं बि इंतज़ार नथो करे सघां। अदा जी ख़ासि टिजोड़ी खोले ॾिसां त उन में रोक रक़म केतिरी आहे ऐं बैंक बैलेंस केतिरो आहे। भोतार साईं सुभाणे खां ज़मीन संभालणु शुरू कयो ऐं उन जी जांच पड़ताल शुरू कयो। ख़बर पए त कंहिं टुकड़े में कहिड़ो फ़सुलु आहे, कंहिं टुकड़े में केतिरो ख़र्च थियल आहे ऐं कंहिं टुकड़े ते कहिड़ो हारी आहे, ऐं हिननि खातनि खोलण में 2.5 महीना पूरा थी वेंदा। सही थो चई जुड़ियल, सुभाणे ई ज़मीन जो कारोबार संभालियां थो। अता जी एतिरी त ज़मीन आहे जो 2-2.5 महीना ई बस लॻंदा उनखे समुझण में। भोतार साईं तव्हां वॾा आहियो, तव्हांजी जुती मुंहिंजो मुंहुं, मुंहिंजी कहिड़ी औकात आहे ॻाल्हाइण जी, पर वरी बि अर्ज़ु थो कयां त जेतिरो ठारे ठारे खाईंदो ओतिरो खाइण में मज़ो ईंदो। तूं छा थो सम्झे जुड़ियल त मां तकड़ उबराई कंदुसि? जंहिं मिल्कियत जी देग पोयां मां 10 साल चकर काटिया आहिनि, उन देग जे ढक खुलण खां पोइ आसानी सां वञण ॾियुसि न जुड़ियल न। हाणे ठहियल खे बि 10 भेरा फूका ॾेई ठारे पोइ खाईंदुसि। जेकॾहिं इहो ख़्यालु मुंहिंजे ज़हन में न हुजे हा त ख़ैरा मूंसां जेका बदतमीज़ी कई मुंहिंजे हथनि में मोल न हुजे। पर हाणे मां को बि मसलो खड़ो करणु नथो चाहियां, इन्हे करे ज़हर जो ढुक बि वक़्त जे इंतज़ार में वेही रहियुसि। पुट बान आसरो हुयो त ठाह थींदो, पर रैस जे मरण खां पोइ चइनी तरफ़नि खां तबाही तबाही थी नज़र अचे। इन तबाही खे रोकणो पवंदो बाबा, रोकणो पवंदो। बाबा इन तबाहीअ खे मुंहुं ॾियण लाइ त असां आया आहियूं। तव्हां छा हिन तबाही खे रोकींदो? चङनि भलनि जा सिर ईअं लुणिजी वेंदा, ख़बर ई न पवंदी। इन तबाहीअ में रही करे पंहिंजे घर सड़ण जो इंतज़ार छो कयूं? तंहिंखां इहो बहितर आहे त हितां हलिया हलूं। पंहिंजा अबाणा कख छॾे भॼी हलूं? न भाॼाई न, मौत जे ख़ौफ़ खां मुल्क न आहे छॾिबो। मीर बि पंहिंजो पाण खे अलाए छा सम्झंदो हुयो, उन जे वञण खां पोइ आचर वारा बि हालतुनि खे सम्झी हितां निकिरी विया। पुट वक़्त ऐं हालतनि खे सम्झण बुज़दिली न आहे। बाबा इहे पटियूं पढ़ाइण छॾ, असांखे सोचण दे त छा करणो आहे। फिलहाल त मूसा खान सां मिलण ई बहितर रहंदो। रेस मिठल खान जे कातिल सां हली मिलूं। रेस जो कातिल मूसा खान न, पर आचर ई खानू आहिनि। बाबा मारियो कंहिं बि हुजे, पर कम मूसा खान जो ई आहे। मीर जे पलांद में मिठल खान खे मारियो अथनि। तव्हां खां पोइ हू छिता थी पिया हुया, छिता एतिरे क़दुरु जो अची चाचे जो अॻु झलियऊं। अबा मुंहिंजी हयाती हुई, पर उन्हनि मारण में का कसर कोन छॾी हुई। घबराए न बाबा, असां अची विया आहियूं।
आचर वारनि को सभु प्लान सारे संभारे वठंदासीं। आचर वारा विया मुंहुं करे, ख़बर नाहे त कहिड़ी जूअ में आहिनि। उन्हनि खे छॾियो, तव्हां पंहिंजो सोचियो पंहिंजो, त हाणे छा करिणो आहे। पहिरियां ई मूसा खान सां मिलणो आहे, ॾिसूं त हू असां सां कहिड़े तरीक़े सां पेश अचे थो, उन खां पोइ को क़दम खणंदासीं। कॾहिं पंहिंजी सोच ते बि हलंदा कयो। पहिरियां मिठल ख़ान, हाणे मूसा ख़ान। इन्हनि खाननि जी चुर्च ते पंहिंजो घर त तबाह करे छॾियो अथव। भाॼाई पंहिंजी पग लाहे तुंहिंजे सिर ते था रखूं, पोइ जेको तूं फ़ैसिलो करी। चरी नथी तूं छा सम्झी थी त मूसा खान चवंदो बंदूकूं खणी वञी फिलाणे खे मारे अचो ऐं असां बंदूकूं खणी वञी उनखे मारे ईंदासीं? हा, एतिरो बि अकुल असां में न आहे। सभु सम्झूं था, कंहिंखे मारणो आहे कंहिंखे न, इहो बि सम्झूं था। पुट मिलो रसदा मारूमा मोर बाबा जो वडो भा तव। हां बा मोर बाबा जो वडो भा। वियो बाबा वियो। ॾाढा थकिजी पिया आहियूं, मोटी था हलां, बाक़ी ज़मीनूं सुभाणे ॾिसंदासीं। रस ये हींअर ई थकिजी पिया हो त पोइ ये सॼी देह केरु घुमंदो? ज़मीन त हाणे इते ई आहे, पोइ हिकु महीने में ॾिसां या हिकु साल में, कहिड़ो थो फ़र्क़ु पए? सचायो बोतार सचायो। या मोर मरी अॼु न रहियो हिकिड़ो, उन अखेरनि ते वेठा चिब चढ़ी, वतन थियो वरी कूड़नि कायरनि जो। छा पियो सोची कमदार? अंदर में पिट्टू ऐं पाराता त नथो ॾी? पिट्टू ऐं पाराता त उन्हनि खे लॻंदा जिन जा संद सावा हूंदा आहिनि। सड़लनि संदनि खे न पिट्टू पाराता कुझु करे सघनि, न सूर कुझु करे सघे बाबा।